वक़्तु टनल यार्ड जे मरी हाउस ते मौजूदु आहियां, जिते पाकिस्तान पीपल्स पार्टी सफ़ा सिंध जे नायब सदर ऐं टनल यार्ड ज़िले जे ज़िले कौंसिल जे वाइस चेयरमैन ज़हीर ख़ान मरी साहब मौजूदु आहिनि। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी, इबरत त सभिनी खां पहिरीं इबरत खे ॾिठो वञे त सिंध जे जेके वॾा इख़बार आहिनि उन्हनि में हिकिड़ो बहितरीनु इख़बार आहे इबरत। हमेशह हक़ सच जे आवाज़ खे बुलंद कयो आहे ऐं असां जॾहिं खां होश संभालियो आहे तॾहिं खां पंहिंजे स्टूडेंट लाइफ में ऐं उन खां यको इबरत खे हमेशह पढ़ंदा आहियूं ऐं हर सतह ते इबरत इख़बार खे नंढे वॾे शहरनि में, शहरनि खां अलावा ॻोठ ॿाराड़ियुनि में हिकिड़ो मतिलबु सुठे तरीक़े सां हुनखे पढ़ियो वेंदो आहे ऐं इबरत जे ख़बरनि सां जेको आहे इलाइक़े में ऐं जेके ॿाराड़ी जा एरियाज़ आहिनि उन्हनि खे हमेशह बाख़बर रखण में जेको आहे इबरत इख़बार हिकिड़ो पंहिंजे पाण खे हमेशह मञरायो आहे। हाणे उन हिसाब सां असां पंहिंजे स्टूडेंट लाइफ में बि इबरत हमेशह असांखे जेको आहे प्रमोट कयो आहे ऐं चाहे उहो शागिर्दनि जो फीस जो मसइलो हुजे, पाणी जो इशू हुजे, पॉइंट्स जो कोई इशू हुजे, जॾहिं बि असां उनखे जेको आहे हाईलाइट करण जी कोशिशि कई आहे त उन में इबरत इख़बार जेको आहे हमेशह सफ़े अवल जो किरदारु अदा कयो आहे। ऐं उन हिसाब सां त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, हीउ जदीद दौरु आहे ऐं हिन में डेली बेसिस ते चेंजिंग्स अचनि पिया, रेवोल्यूशन चेंजिंग। उन हिसाब में आउं सम्झां थो हीउ हिकिड़ो बहितरीनु अमल आहे इबरत वारनि जो। त आउं सम्झां थो हिन खे जीअं ही इख़बारनि में हिकिड़ो वॾो इख़बार सिंध जो मञियो थो वञे, आउं सम्झां थो अगरि हीउ न्यूज़ चैनल थींदो त हीउ जेको आहे हिकिड़ो बहितरीनु सम्झो KTN या सिंध TV इन जे मुक़ाबले में सिंध जो हिकिड़ो बहितरीनु नंबर 1 ते बि अची सघे थो। छो त हिन हमेशह जेको आहे मज़लूम माण्हुनि जे आवाज़ खे बुलंद कयो आहे, हाईलाइट कयो आहे ऐं हिन जे जेको आहे हौसला रिज़ॉल्व थियनि था ऐं हिकिड़ी सुठी रवायत आहे ऐं असां हिन जा जेके आहिनि ख़ैरु ख़्वाह आहियूं ऐं असां चाहींदासीं त हिन खे बिल्कुलु जेको आहे यूट्यूब चैनल खां हटी करे, सोशल मीडिया चैनल खां हटी करे हिन खे जेको आहे टेलीविज़न ते आंदो वञे। त उन हिसाब सां हिन हमेशह असां नौजवाननि खे प्रोमोट कयो आहे ऐं ॿाराड़ी जे इलाइक़े जे जेके माण्हू आहिनि उन्हनि जे प्रॉब्लम्स खे जेको आहे हाईलाइट कयो आहे ऐं उन प्रॉब्लम्स खे सॉर्ट आउट कयो आहे। उन हिसाब सां आउं सम्झां थो हीउ हिकिड़ो बहितरीनु अमल आहे ऐं इन अमल जो असां ख़ैरु ख़्वाह आहियूं ऐं हम ख़याल आहियूं।